पाकिस्तान पीपल्स पार्टी तालका काज़ी अहमद जे सदर मीर अब्दुल नबी जमाली जी दरगाह हज़रत पीर शेमीर जिलानी जे सालियाने उर्स मुबारक जे मेले में शिरकत। दरबार ते हाज़िरी खां पोइ मलाखड़े में पहुची मल पहलवाननि खे रोक इनाम ॾेई खेनि दाद ॾिनूं। उन मौके ते पीपी अॻवान रईस बहार खान मरी, रईस शबीर अहमद चांडियो, रईस अली रज़ा चांडियो, सरदार साले सोलंकी, सजन डायरी, रबनवाज उमरानी, शाहिद बबर, डॉक्टर सरवाण सजन डायरी, वडेरो रहमतुल्ला कीरियो, नवाब खान कीरियो, मोहम्मद यूनस कीरियो, गुलाम नबी पवर ऐं ॿिया महिमान गॾु हुआ। उन दौरान मुश्ताक कीरियो, गुलाम रसूल कीरियो ऐं आफ्ताब कीरियो पारां आयल सभिनी महिमाननि ते गुल निछावर करे दोल ऐं शरनाइनि सां शानदार इस्तक़बाल कयो ऐं सभिनी महिमाननि खे जीए भुट्टो जे नारनि जे गूंज में मेले में वठी आया, जिते दरगाह पीर शेमीर जिलानी जे गादी नशीन पीर अब्दुल हक आयल सभिनी महिमाननि जा थोरा मञिया। अब्दुल नबी जमाली ऐं ॿियनि दोस्तनि मलाखड़े में मल विढ़ंदड़ पहलवाननि में कैश इनाम विराए खेनि दाद ॾिनूं। उन दौरान मीडिया सां ॻाल्हाईंदे पीपी तालका सदर चयो त दरगाहनि ते अची हाज़िरी ॾियण सां दिली सुकून मिले थो। दरगाह पीर शेमीर जिलानी बि हिकु क़दीमी दरबार आहे, जंहिंजा सिंध समेत पूरे पाकिस्तान ऐं ॿाहिरी मुल्कनि में मुरीद आहिनि, जेके हर साल पंहिंजे मुर्शिद जे सालियाने उर्स मुबारक ते अची मुर्शिद जे दरबार ते हाज़िरी ॾियनि था। उन्हनि सभिनी महिरबाननि जो थोराइतो आहियां जिन असांखे मेले ते अचण ते भलीकार कई ऐं मोहबत ॾिनी। जंहिंखां पोइ सभिनी मुअज़्ज़िज़ीन रईस वडेरो रहमतुल्ला कीरियो जी चांहि पार्टी में शिरकत करण लाइ संदसि ॻोठ पहुता, जिते बि आयल महिमाननि जो दौल शरनाइनि सां ताड़ियुनि जे गूंज में बहितरीन इस्तक़बाल कयो वियो ऐं आयल सभिनी मुअज़्ज़िज़ महिमाननि खे सिंध जी सकाफ़त अजरक ओढाई ऐं आख़िर में अब्दुल नबी जमाली ऐं संदसि टीम रईस नवाब खान कीरियो जे ॻोठ पहुची संदसि पारां ॾिनल डिनर जी दावत में शिरकत कई। रब नवाज उमरानी, तोंग न्यूज़, काज़ी अहमद, नवाब शाह।